मोती जो उठल रब खे परचायो पंहिंजी जिंदगी अल्लाह जे महबूब जे हुक्मन जे मुताबिक गुजारियो। मन युति रसूल फक़द अता अल्लाह। रब तो फरमाए जे मुझे महबूब मदीने जे मीर जी ताबेदारी कई ॼण मां अल्लाह जी ताबेदारी कई। मुझो रब तो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। रब साईं तो फरमाए मुझे महबूब मदीने जे मीर सां प्यार की ॼण मां सां प्यार कई। जे मुझो महबूब चवई उहो ई कर। उथण में वेहण में खाइण में पीअण में ॻाल्हाइण में ॻोल्हाइण में शादीअ में ग़मीअ में शक्ल शबाहत में सीरत सूरत में गुफ्तार ऐं किरदार में रब साईं तो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। जिंदगी गुजारण जो सुहिणो नमूनो थी पाक मुहम्मद मीर जे पाकीज़ा जिंदगीअ में। अल्लाह अकबर। कुराड़ा भी मोटी चन जवान भी मोटी चन का खबर ना है तो मौत जो पैगाम जवानी में थो अचे या कुराड़प में थो अचे। मुसाफिर खानो आहे जहान। जेके कल हुया उहे अॼु कोन्हनि, जेके अॼु आहिनि इहे सुभाणे कोन हूंदा। अल्लाह अकबर। एतिरा पैसा गॾु थो करे कंदे काॾे कफन में खीसा विझराईंदे छा? एतिरा पैसा कंदे काॾे कफन में खीसा विझराईंदव, गॾु खयूं ईंदव। कफन बि या नसीबा। किन जे लाशनि खे कुत्ता था खाइनि, किन जे लाशनि खे झंग जा जानवर था खाइनि, किन जे लाशनि खे कच्छू था खाइनि, किन जे लाशनि खे कुमियूं थियूं खाइनि, किन जा लाश मालिकनि खे मिलनि ई कोन था। मोटी अल्लाह जे दरवाज़े ते अल क़ब्रु रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह अविल क़ब्रु हुफ़रतुम मिन हुफ़रिन नार औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे मीर फरमायो क़ब्र या त जन्नत जे बाग़न मां बाग़ थी वेंदो या जहन्नम जे खॾनि मां खॾ थी वेंदी। दुआ कयो त सभिनी कलमे वारनि जी क़ब्र जन्नत जो बाग़ थिए। अल्लाह अकबर। क़यामत जे ॾिहाड़े सिज सवा नेज़े ते बि हलो, माना वेझो, माना सफ़ा करीब थी वेंदो। धरती तपी ड्रामे पित्तल जी बणिजी वेंदी। माण्हुनि जा पघ पिया निकिरंदा, रड़ियूं पिया कंदा। उन ॾींहुं बि मदीने जे मीर खे तुंहिंजी ॻणती हूंदी। तोखे मदीने जो साईं यादि कोन्हे, पर उन ॾींहुं बि मदीने जो साईं तोखे यादि कंदो। अल्लाह अकबर। उन ॾींहुं बि मदीने जे मीर जे ज़ुबान ते ॿिया लफ़्ज़ न हूंदा, सिर्फ़ हे लफ़्ज़ हूंदा या रब्बि उम्मती उम्मती उम्मती। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो उम्मत जी भारत थी, मुंहिंजे उम्मत जी भारत थी, मुंहिंजे उम्मत जी भारत थी। एॾे मेहरबान पैगंबर जो तोखे कोई हक़ कोन्हे। रातिन जो रातियूं मदीने जो मीर तुंहिंजे लाइ रोई दुआऊं घुरंदो हो। अम्मा आयशा साईं थी फरमाए रज़ी अल्लाह ताला अन्हा, सॼी रात मदीने जो मीर नफ़िल में बीठो हिकड़ी आयत मदीने जे मीर पढ़ी। मुंहिंजो साईं उनखे वराए वराए पढ़े पियो। मुंहिंजो साईं ज़ारो क़तार रोए पियो। 10 ॻोढ़ा सजदे काइनात जा निकिरी रहिया हा। धरती आली थी वई। सॼी रात मदीने जे मीर बि गुज़ारी। जॾहिं बांगे बिलाल बांग
जंग जी तैयारी कई मुझे साईं नफिल पूरो क्यों पुछण वारन पुछा कई अम्मा मुझो साईं छो क्यों रोए साईं के कहजी गलती उम्मुल मोमिनीन अफीफा कायनात मरजम इस्लाम जी खातून अव्वल तय्यबा ताहिरा हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए पाक महबूब मोहम्मद मीर के पंहिंजी गलती न हुई तव्हांजी गलती हुई इन तुअज़्ज़िबहुम फइन्नहुम इबादुक इन तुअज़्ज़िबहुम फइन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। मुझी अम्मा मोमिनन जी अम्मा कलमे वारन जी अम्मा जेरी जन्नत यानी अम्मा आयशा साईं थी फरमाए ही आयत पढ़े पे मुझो साईं जो मतलब है हो ओ मुझा अल्लाह मुझे उम्मतन जे गलत नहीं गुनाहन जे करे अगर इनन के पकड़ कने त तुझो हक आ तो को पुछण वारो कोने पर मुझा रब करीम जे कदे मां मोहम्मद मीर जे गोढ़न जे करे बख्शे छडींदे न तभी तो कोई कोन पुछदो इन पाक मोहम्मद मीर जो उम्मत ते हक आ कलमे वारन ते हक आ असां पाक मोहम्मद मीर जो अदब कयो असां पाक मोहम्मद मीर सां प्यार कयो असां पाक मोहम्मद मीर जो चयो मनियो। अब देखियो वो पुट वणंदो जो फर्मा बरदार होंदो जो उन जो अदब कंदो जो उन जो चयो मनींदो उस्ताद के उहो शागिर्द बणंदो जो उन जो फर्मा बरदार होंदो जो उन जो चयो मनींदो तो मदीने जे घोट के उहो उम्मती वणंदो आ जो पाक मोहम्मद जे हुक्मन ते हलंदो बेफरमान न थिजो मदीने जे साईं जा बेअदब न थिजो मदीने जे साईं जा जिन वटि अदब कोन्हे उन वटि ईमान कोन्हे। फ़क़ुल्तु इस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअम्वालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। अब साईं तो फरमाए जेको कलमे वारो सच्ची दिल सां तौबा कंदो मां छह मेहरबानियूं कंदो मांस सब चओ अस्तगफिरुल्लाह ॾाढा त चओ सभई गॾिजी चओ ये तौबा जा कलमा आहिनि अरबीअ में अस्तगफिरुल्लाह जी माना ए अल्लाह साईं मुंहिंजी तौबा या अस्तगफिरुल्लाह जी माना इहा आहे या अल्लाह मूंखे माफ़ कर या अल्लाह मूंखे माफ़ कर या अस्तगफिरुल्लाह जी माना है रब करीम तो फरमाए फ़क़ुल्तु इस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअम्वालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा मा लकुम ला तर्जूना लिल्लाहि वक़ारा व क़द खलक़कुम अतवारा। चओ सुभान अल्लाह। रब करीम तो फरमाए सच्ची दिल सां तौबा कर मां सच्ची तौबा जे बदले तो ते छह मेहरबानियूं कंदुमि ये मुंहिंजा आख़िरी कलमात आहिनि मुकम्मल तवज्जो खपे मां दुआ थो घुरायां टाइम थी वियो। रब साईं तो फरमाए जेको सच्ची दिल सां तौबा कंदो मां उन ते छह मेहरबानियूं कंदुमि। पहिरीं मेहरबानी त झटके में ज़िंदगीअ जा गुनाह बख़्शे छॾींदोमांसि। चवनि था साईं दुआऊं क़बूल नथियूं थियनि साईं मौलवी साहब दुआ कबूल ॾाढियूं दुआऊं था करूं मौलवी साहब दुआ कबूल नथी थिए। हुज़ूर साईं जन फरमायो जंहिंजे खाधे में हराम शामिल हूंदो उनजी दुआ कबूल न थींदी। हुज़ूर साईं जन फरमायो जंहिं हिकिड़ो गिरह हराम जो खाधो 40 ॾींहंनि ताईं इनजी दुआ कबूल न थींदी हिकिड़े गिरह जे करे। हे त साईं लकड़ हज़म पत्थर हज़म सभु गिड़काई वेठा जेको आयो घटि कोई कोन थो करे
न गरीब था घट कन न अमीर था घट कन, बस जंजो चतरो वसा रब ढके अल्लाह उघाड़ो न करे। ईमानदारी ॻाल्हि आहे। ईमानदार माण्हू सवन में त तव्हांखे न मिलंदा, थी सघे थो हज़ारनि में को मिले तव्हांखे। न ॾाढ़ियुनि ते एतबार आहे, न पटकनि ते एतबार आहे, कम हड़नी जा लथा पिया। सची ॻाल्हि थो कयां। फ्रॉड, ठगी, धोखो, मुनाफ़िक़त, ख़यानत, बेईमानी, अरे छा थियो मुस्लमाननि खे? कहिड़ी नज़र लॻी आहे असांखे? ऐं ख़ासि तौर ते असां सिंधियुनि खे, बरो त बि सिंधी आहिनि, आहे सभु सिंधियुनि जे खाते आहिनि। हाणे कंहिं ज़माने में अरबुस्तान जे इलाइक़े में को सिंधी वेंदो हो त हुनजी वॾी इज़त थींदी, बड़ो एतिराम ते सिंध खां आयो आहे। छो त सिंध जे आलिमनि कंहिं ज़माने में अरबुस्तान में वञी अरबनि खे क़ुरान ऐं हदीस जा सबक पढ़ाया हुआ। एॾा वॾा वॾा आलिम सिंध जा गुज़रिया आहिनि। हिन वक़्त बि बुखारी शरीफ जा जेके नुस्ख़ा अरबुस्तान में पढ़ाया था वञनि, उन्हनि ते सिंधी आलिमनि जा हाशा लॻल आहिनि। कंहिं ज़माने में सिंध बाबुल इस्लाम हुई। सिंधी को वेंदो हो अरबुस्तान में, तुंहिंजी वॾी इज़त थींदी हुई। ऐं हाणे साईं सिंध जो वञे थो त चवंदा त पक धाड़े, पक चोर हूंदो, पक हीरो न हूंदसि पेट में। न पटके खे था ॾिसनि दाढ़ी माना पटके में अंदरि हुजेसि काथे। ख़ासि तौर ते वरी असांजो इलाइक़ो ब्लैक लिस्ट, लाड़काणे वारनि ते एॾो नालो कढायो आहे। लाड़काणे वारनि खे हाणे सऊदी में एकामो बि कोन थो मिले। हे क़ुरान पाक खोलियो, मज़ाक कोन थो कयां। छा थियो आहे तव्हांखे यार? छा थियो आहे तव्हांखे? तौबा कयो, मोटी अचो। दुख जूं ॻाल्हियूं हिन ख़ुदा जो कसम। तौबा कर, अञा तौबा जा दरवाज़ा बंदि न आहिनि थिया। वक़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहू कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। दुआ कबूल न थी थिए, दुआ बि त असांजी मश्किरी आहे। मौलवी साहब दुआ थो करे, आमीन आमीन आमीन, ख़बर काई कान आमीन मज़ाक। तोबा 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 तोबा, कननि जूं पापड़ियूं ॻाढ़ियूं करे छॾी। तोबा, नक जी चोटी ॻाढ़ी थी, लक्षण सादा, टपड़ उहे, तब्दीली काहे? तोबा कर, मज़ाक। आयो हिकिड़ो सोली सिंधी में वाइस तो कयो, अलाह करे ॻाल्हि खे सम्झ में अचे, सभु पाण में वेठा आहिनि। आयो हिकिड़े बुज़ुर्ग वटि हिकिड़ो हमरा अची से मुंहिंजी तौबा क़बूल न थियो, दुआ क़बूल न थी थिए, साईं को दस दे यार। हलंदा दावत आज अरे को मोटी हूंदो पोइ तोखे सेखारियांदो। चइसि गुलारो कर, ॾाढियूं दुआऊं थो घुरां, दुआ क़बूल ई न थी थिए। चयो दावत काथे जो दरिया जे परी दावत आहे। चइसि मूंखे त कान्हे दावत की तूं मूं सां गॾु हल, मां तोखे वठी थो हलां। वठी आयो दरिया जे कप ते, ॿेड़ी ॿेड़ी हुई कान। चइसि ॿेड़ी कान्हे, चई बसि ईअं तरी था हल। चइसि मां तारूं कोन आहियां, कि मां भलो तारूं आहे, तोखे खणी थो हलां, तूं मुंहिंजो महिमान। चइसि तूं मुंहिंजो मुर्शिद आहे, हाणे तोखे मां तकलीफ़ जीअण न कबां, तूं मुंहिंजो महिमान आहे, मां फर्स्ट क्लास तारूं आहियां, तोखे खणी थो हलां। चढ़ मुंहिंजे कुल्हनि ते। खईं हमरा के कुल्हनि ते, विच दरिया में पहुतो थी, धिको ॾेई खणी उछली। धिको जो ॾिनईं, हमरा जूं लायूं बताल थियूं। साईं अलाह साईं मां तारूं न आहियां, क़ुरान जे मर्दुम साईं। साईं अलाह के मन साईं, अलाह जो वास्तो थी साईं। साईं मां क़ुरान तारूं न आहियां, साईं मरी वेंदुमि साईं। साईं त केसी कोन, ॼणो ॿुधेसी कोन थो। वॾियूं रड़ियूं कयूं, वॾियूं दाहूं कयो। हो बुज़ुर्ग पंहिंजे मुंहं सां सम्झई त साईं बुज़ुर्ग ॿेड़ो ॿोड़ियो, बस बुजुर्ग विसरी वियुसि। हाणे अलाह खे अर्ज़ु कई, मौला अॼु बचा, ओ मुंहिंजा अलाह मुंहिंजे पीउ ॾाॾे जी तोप, अॼु बचा मौला, अॼु बचा। वाइदो थो कयां वरी का बदमाशी न कंदुमि। ओ मुंहिंजा अलाह मूंखे अॼु बचा। मुर्शिद ॾिठो त हाणे हिन जी तंद लॻी वई। हाणे ॿिया सभु विसरी वियसि। पुठी खे थपकी ॾेई चयसि, पुट ईअं दुआ घुरंदे त पोइ क़बूल थींदई। ईअं दुआ घुरंदे त पोइ क़बूल थींदई। असां जूं दुआऊं बि मज़ाक आहिनि। मोटी अचो अल्लाह जे दरवाज़े ते, त
फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहू कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा व क़द ख़लक़कुम अतवारा। रब से को फरमाए जो को सच्ची दिल सां तौबा कंदो मां छह मेहरबानियूं कंदो मांस तो गुनाह बख़्शींदो मांस। ॿियो रहमत जा मींहं वसाए ॾींदो मांस। इन जे तौबा जे करे मां गैर आबाद ज़मीन खे आबाद करे छॾींदुसि। ऐं टियों रुगो माल न ॾींदो मांस, मालनि सां मालामाल करे छॾींदो मांस। ऐं चौथों रुगो बच्चा न ॾींदो मांस, अहिड़ा बच्चा ॾींदो मांस जेके इन्हनि जे अखियुनि जो ठार थी पवंदा। फर्माबरदार बच्चा ॾींदो मांस। ऐं पंजी मेहरबानी इन जे तौबह जे सदके आखिरत में त मां जन्नत ॾींदो मांस, पर दुनिया में बि इन जे घर खे जन्नत जो नमूनो बनाए छॾींदुसि। ऐं छही मेहरबानी इन जे साॼे खाॿे इन जे आॾो पोयां रहमत जो नहरूं हलाईंदुसि। हर गणतीअ खां परेशानी खां इनखे बचाईंदुसि। मां जेको चयुमि अल्लाह साईं क़बूल फरमाए। दुआ कयो त अल्लाह साईं असांखे पंहिंजे ज़ात जो ताल्लुक़ नसीब करे, अल्लाह पंहिंजी इबादत नसीब करे, अल्लाह असांखे निमाज़ुनि जी पाबंदी नसीब करे, अल्लाह ज़िक्र जे इहतिमाम जी तौफ़ीक़ नसीब करे, अल्लाह पंहिंजे दर जो सजदो नसीब करे, अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजे महबूब जी ताबेदारी नसीब करे। शर अल्लाह साईं ॿिन्ही जहाननि जूं असांखे भलायूं ऐं चङायूं नसीब करे। दुरूद शरीफ पढ़ो तो दुआ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम तबारकत या वल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा रज़ुक़ना ईमानन कामिला व रिज़्क़न वासिआ व हलालन तय्यिबा व तौबतन नसूहन व क़ल्बन ख़ाशिअन व लिसानन ज़ाकिरन व अमलन मुतक़ब्बला। अल्लाहुम्मा रज़ुक़ना तौबतन क़ब्लल मौत व राहतन इंदल मौत व मग़फ़िरतन बअदल मौत वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। अल्लाहुम्मा रब्बना ला तदा लना ज़ंबन इल्ला गफ़रता वला हम्मन इल्ला फ़रजता वला दैनन इल्ला क़ज़ैता वला मरीज़न इल्ला शफ़ैता वला मुजाहिदन फ़ी सबीलिका इल्ला नसरतहु या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़िया वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन वद्दुन्या वल आख़िरह। अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल ईमान व ज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना व कर्रिह इलैनल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिनल फ़ाइज़ीन। अल्लाहुम्मा जअलना मिनल मुअमिनीन हक़्क़ा। अल्लाहुम्मा जअलना मिनल लज़ीना ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाहुम्मा इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन। या अल्लाह असां सभिनी जे ग़लतियुनि ऐं गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह असां सभिनी जे सग़ीरनि कबीरनि गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे ज़ाहिरी ऐं मख़फ़ी गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह सभिनी मुसलमाननि खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा, जाबिरनि जे जबर खां बचा,
हासिदन जे हसद खां बचा। या अल्लाह असांजे हिन इज्तिमा खे असां सभिनी जे लाइ बख़्शिश जो ज़रियो बणा, बुलंदी दराजात जो ज़रियो बणा। या अल्लाह सी असांखे अमाल सालिहा जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह बेनिमाज़िन खे निमाज़ी बणा, बेरोज़ाइतन खे रोज़ेदार बणा, मालन जे ज़कातन जे अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा। हज बैतुल्लाह जी सआदत नसीब फरमा। रोज़े रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब फरमा। या अल्लाह सभिनी बीमारन के शिफाए कामिला आजिला अता फरमा। दर्दमंदन जे दर्दन के दूर फरमा। जिनके औलाद ना है उनन के सालिह औलाद अता फरमा। जिन जी औलाद फरमा बरदार ना है उनन जी औलाद के फरमा बरदार बना। या अल्लाह, या अल्लाह असांजे मोहतरम हाजी अमानुल्लाह साहब जे उम्र में, सेहत में, रिज़्क़ में, अहलो अयाल में बरकतू नाज़िल फरमा। या अल्लाह पंहिंजे बाने जे इन काविश के सबब मग़फ़िरत फरमा। या अल्लाह हिन तक़रीब में जेके तुंहिंजा वाना आया आहिनि, या अल्लाह उन्हनि ते ख़ुसूसी मेहरबानी फरमा। या अल्लाह इन्हनि सभिनी ते ख़ुसूसी करम नवाज़ी फरमा। या अल्लाह असां सभिनी जो ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। या अल्लाह असांखे ज़ुल्म जबर खां बचा। या अल्लाह असांखे नाइंसाफ़ी खां बचा। या अल्लाह असां सभिनी खे ग़लत नीयत खां बचा, ग़लत अमलन खां बचा। अमाल सालिहा जी तौफ़ीक़ अता फरमा। अब्बे अम्मा जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमा। वॾनि जो अदब नसीब फरमा, नंढनि ते शफ़क़त नसीब फरमा। पाड़े ओड़े वारनि सां सुहिणे सुलूक जी तौफ़ीक़ अता फरमा। ग़रीबन मिस्कीनन हाजतमंदन सां ताउन करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह, या अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े असां सभिनी खे पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फरमा। या अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े ॿिन्ही जहाननि जे सरदार जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा हथन मुबारकन सां हौज़ कौसर जा जाम नसीब फरमा। या अल्लाह जेको घुरी सघियायूं उहो बि अता फरमा, जेको न घुरी सघियायूं उहो बि अता फरमा। या अल्लाह, या अल्लाह जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके ख़ैर ऐं बरकत जो दुआऊं घुरियूं उहे भलायूं असांखे बि अता फरमा। जिन शयुनि खां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पनाह घुरी उन्हनि शयुनि खां असांखे पनाह अता फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िहि सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।